अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सियात दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट ॾींदासीं दोस्तों। अचण वारे एपिसोड में आख़िर छा थींदो छा न थींदो, सॼी मालूमात हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। शायदि को सो लाग यूट्यूब चैनल खे। अॼु जी अपडेट दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, अचण वारा एपिसोड जेका आहिनि उन्हनि में मंसूर खान जे लाइ वरी मुसीबत थींदी। बिल्कुलु जी हाँ दोस्तों, मंसूर खान आहिस्ता आहिस्ता हाणे जेको आहे न इन में फासंदो वेंदो ऐं जेके सॼण आहिनि उहे बि शक कंदा मंसूर खान ते। चवंदा किथे मंसूर खान वाकई जेको आहे अंदरूनी तौरु दुश्मन त न आहे असांजो। अहिड़े हिसाब सां मंसूर खान जे लाइ थोरियूं कुझु अरसो मुसीबतूं ईंदियूं उन जे मथां, पोइ उहो सचो माण्हू त सचो आहे। चवंदा आहिनि सच त बीठो नच कूड़ जे मुंहं में धूड़, नेठि हू सचो थी वेंदो आहे अॻिते हली, ऐं कूड़ो शानवाद खान इहो अॻिते कूड़ो थींदो ऐं इन जे लाइ बि मुसीबतूं जाम वधंदियूं। फ़िलहालु त हू इन शइ जो फ़ाइदो वठंदो ऐं ॾाढो ई ख़ुशि थींदो। दोस्तों मां ॿुधाईंदो वञा, ड्रामा सीरियल दुलाब हिकु बहितरीनु मेगा जेको आहे न मेगा सोप सीरियल त न आहे, मतिलबु सोप सीरियल आहे। सौ ते हिन खे एंड जॾहिं हाणे कयो वेंदो तव्हां इन में ज़रूरु ॾिसंदो। आख़िरी किस्तनि में हिन खे सुठो आवाम सिंध आवाम खे सुठो मैसेज ॾिनो वेंदो ऐं आवाम जेको आहे न इहा मैसेज ॿुधी ऐं वाक़ई चवंदी हीउ ड्रामो क़ाबिले तारीफ़ आहे। जंहिं राइटर लिखियो आहे ॾाढो सुठो लिखियो आहे। एंड इन जो भलो ॾेखारियो वेंदो ऐं सॼी आवाम खे जेको आहे न सुठो हिकु मैसेज बि ॾिनो वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।